अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। 1 दिसंबर खां पेट्रोल शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। सरकारी ज़रियनि मूजिबि हुकूमत अचण वारे ॾींहुं ईंदड़ 15 ॾींहं लाइ नई क़ीमतनि जो ऐलान कंदे पेट्रोल जी क़ीमत में ₹3.70 फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। ISP डीज़ल जी क़ीमत में ₹4.28 फ़ी लीटर घटिताई जो इम्कान आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां KPK जे वॾे वज़ीर सां मिलण खां इनकार। सॼी राति अडियाला जेल ॿाहिरां धरणो हलण बाद KPK जो वॾो वज़ीर सोहेल अफरीदी इस्लामाबाद हाई कोर्ट पहुतो। चीफ जस्टिस सां मुलाक़ात न थियण ते सोहेल अफरीदी अलीमा खानी वकील चीफ जस्टिस जे सेक्रेटरी जे ऑफिस मां वापसि रवाना। उस्मा बुखारी सोहेल अफरीदी लाइ पैगाम में चयो आहे त अवां कैदियनि बजाए KPK माण्हुनि जी ॻणती करियो। PTI जो मंशूर धरणा ऐं एहतजाज आहिनि। पंजाब जे माण्हुनि खे मुफ़्त कैंसर जूं दवाऊं फराहम करण बाद हाणे मुफ़्त प्लाटनि जी विड़छ शुरू कई आहे। हिकु सूबे जो वॾो वज़ीर धरणा हणी रहियो आहे, जॾहिं त मरियम नवाज़ पंजाब में माण्हुनि खे घर ऐं मुफ़्त प्लाट ॾेई रही आहे। मौसमियात खाते ईंदड़ चंद ॾींहं में मुल्क में मौसम थधी ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। मौसमियात खाते मूजिबि उतर ऐं जबलनि वारे इलाइक़नि में सुबुह ऐं शाम जे वक़्तु थधि में वाधि थींदी। ॾखण पंजाब सिंध ऐं विच बलूचिस्तान में मौसम ख़ुश्क रहण जो इम्कान। सुबुह ऐं राति सुबुह जो थधि में वाधि थींदी। सिंध में डेंगी मरीज़नि में ख़तरनाक इज़ाफ़ो। सिहत खाते जे डायरेक्टर जनरल सूबे में डेंगी जी सूरतहाल बाबति रोज़ानी रिपोर्ट जारी करे छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि में सूबे में डेंगी जा 260 नवां केस रिपोर्ट। सिंध हाई कोर्ट कराची में सिंध आबादकार बोर्ड तरफ़ां कमंद जी पीड़ाई शुरू न करण ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ॿुधणी। अदालत पारां सेक्रेटरी ज़राअत ऐं केन कमिश्नर ऐं ॿियनि तुरियुनि खे नोटिस जारी। जस्टिस अदनान इक़बाल जो सेक्रेटरी ज़राअत ऐं केन कमिश्नर ते कावड़ जो इज़हार। अदालत ॿुधणी ईंदड़ जुमे ताईं मुलतवी करे छॾी। मुझो जमालो जतन सां मुझो जमालो आ सिंध सां ये सिंधड़ी सुन लाल जी जे में रोज़ो लाल लतीफ़ जो। मेहरान टीवी जे सॾ ते सॼी सिंध में सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं शुरू। सियासी समाजी अदबी ऐं क़ौमपरस्त धुरियूं सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। पढ़ो लिखो नशो छॾियो ऐं सिंध सवार जो उनवान हेठि प्रोग्राम तरतीब ॾेई छॾिया। कराची सखर लाड़कणे दादू नवाब शाह मीरपुर ख़ास समेत नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾियारनि जूं तयारियूं जारी। अजरकनि टोपियनि समेत सकाफ़ती शयुनि जे विक्री ऐं ख़रीदारी में इज़ाफ़ो। औरतूं ऐं ॿारड़ा बि क़ौमी कार्ड जे तयारियुनि में अॻु भरा।